जेके स्टेज ते वेठो आहिनि जलाराम चौलाणी साहब, डॉक्टर भवन साहब, साईं कपूर ऐं जेके पिंडाल ते दोस्त वेठा सभिनी खे मुंहिंजो सलाम, नमस्ते, महिरबानी। कोस्तान कल्चरनि जे मूं घुरायो हिते मूंखे एज़ाज़ी महिमान थियऊं विहारियऊं। वाकई अॼु ख़बर पई त तालुक पालारी मोराई थो चवे, मुंहिंजे अॼु ॿुधण में ख़बर पई आहे जीअं साईं ॿुधायो त भई क़ौमी राग आहे मोरो, ऐं ॾाढी ख़ुशी थी त माना कोस्तान जो क़ौमी राग मोरो आहे। ऐं इहा ख़बर पई त कंहिं औरत जो इहो पहिरीं राग हो, पोइ जेको थो कंहिं रोअण जे हिसाब सां इस्माइल भाई जो ॿुधायो त उन हिसाब सां उहे पोइ इहो मोरो क़ौमी वरितो थियो। तमामु ख़ुशी थी। ऐं कोस्तान जी तालुक पालारी जी यादि में अॼु 40 में ॾियारो मल्हायो। पर मुंहिंजी हिकिड़ी ॿी गुज़ारिश आहे त इहे ई शयूं असीं जीअरे बि मल्हायूं, मतिलबु जेके 100-120 साल में अगरि तालुक जीअरे बि इहो ॾींहुं मल्हायो त हुननि खे वधीक ख़ुशी थिए हा। चलो जीअरे बि माण्हुनि जी मोए खां पोइ सभु को पियो सारे जीअरे बि उनजो क़दुरु कयो कि जीअरे बि सुठा माण्हू हूंदा, अञा टाइम न आहे, उन्हनि जो क़दुरु पाण कयूं ऐं उन्हनि खे जीअरे बि घुरायूं। मोए खां त पोइ सभु जीअरे सभिनी खे घुरायूं। महिरबानी।